अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन खुसूसन अला अबी बक्र व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। वक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। वक़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन रआ मिनकुम मुनकरन फल्युग़य्यिरहु बियदिहि फ़इन लम यस्तति' फ़बिलिसानिहि फ़इन लम यस्तति' फ़बिक़ल्बिहि व ज़ालिक अज़अफ़ुल ईमान। वक़द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदुल्लाहि अलल जमाअह मन शज़्ज़ शुज़्ज़ फ़िन्नार। वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफ़ाइर राशिदीनल महदिय्यीन व अज़्ज़ू अलैहा बिन्नावाजिज़। वक़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान मअय फ़िल जन्नह औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जे मुहब्बत सा मदीने जे साईं ते बआवाज़े बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
काबिल सद एहतराम हजरत मौलाना सैयद अब्दुल कय्यूम साहब हाले जवी दामत बरकातुहुमुल आलिया, हजरत मौलाना गुलामुल्लाह साहब हाले जवी, बिराद मुकर्रम हजरत मौलाना सऊद अफजल साहब, मौलाना मोहम्मद साले इंदर साहब, स्टेज ते वेठल उलमाए किराम इज्तिमा में मौजूद मोहतरम दोस्तों, भाइरो ऐं बुजुर्गो, तमां असां सभई हिन इज्तिमा में अल्लाह पाक खे राज़ी करण जे मक़सद थिया आहियूं। दुआ है त शल अल्लाह से तमां असां सभिनी जी हिन हाज़री खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। हजरत मौलाना हाफिज हुसैन अहमद साहब जन तफसीली बयान फरमायो है। हजरत हाफिज साहब जे बयान खां अॻु में असांजे ॿियनि दोस्तनि बुज़ुर्गनि आलमनि जा भी खिताब थिया आहिनि। जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ा पे अमन जे हवाले सां ही इज्तिमा मुनाक़द कयो वियो है। अमुन हर इंसान की जरूरत है। ऐं जेके हुक्मरान माण्हुनि खे अमनो अमान मुहैया न कनि, शरीयत मुहम्मदी जे फतवा जे मुताबिक उन्हनि खे इक़्तिदार जे कुर्सियुनि ते वेहण जो कोई हक़ कोन्हे। ॿियनि सूबनि में असांजे जमात खे एतिरो ख़िदमत जो मौक़ो नाहे मिलियो जेतिरो ख़ैबर पख्तूनख्वा में मिलियो। पहिरियों दफ़ो मुफ़क्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह जन चीफ मिनिस्टर रहा। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जो जमानो एक सोनहरी दौर हो सूबे सरहद जो। उन वक्त खैबर पख्तूनख्वा जो नालो सरहद सूबो। अज भी उन सूबे जा माण्हू मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खे याद था कनि। हर माण्हू आसानी सां चीफ मिनिस्टर ताईं पहुंची सके पियो। मां उन वक्त जेटीआई में हुयुसि जॾहिं हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन चीफ मिनिस्टर थिया सूबे सरहद जा। मां जेटीआई जे साथियुनि सां गॾिजी मुफ्ती साहब जी ज़ियारत करण जे लाइ पेशावर आयुसि। असां जॾहिं चीफ मिनिस्टर हाउस पहुतासीं, तकरीबन असर जे निमाज़ जो वक्त थियण वारो। जेके अमले जा माण्हू हुआ उन्हनि चयो त तव्हां हिते सीएम हाउस के लॉन में ही तरसो, वुज़ू वुज़ू कयो, निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। मुफ्ती साहब जन ईंदा ऐं निमाज़ पढ़ाईंदा। उन खां पोइ मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन असर खां वठी मगरिब ताईं इते हेठि लान में वेहंदा ऐं माण्हुनि जा मसइला ॿुधंदा। इहो मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जो रोज़ जो मामूल हो। असां वुज़ू कयो, निमाज़ जी तैयारी कई, सीएम हाउस के लॉन में नुखूं विछायूं, फरासूं विछायूं। थोड़ी देर में हिकिड़े हमरा अज़ान चई। कुछ देर खां पोइ मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह तशरीफ फरमा थिया। सिफ़ूं सिधियूं थियूं। मुफ्ती साहब जन इमामत जे मुसल्ले ते बीठा। हिकिड़े ॿिए हमरा तकबीर चई। निमाज़ थी वई। ख़बर पई त बांग चवण वारो सूबे जो होम सेक्रेटरी हो
ऐं तकबीर चवण वारो सूबे जो चीफ सेक्रेटरी हो ऐं इमामत कराइण वारो सूबे जो चीफ मिनिस्टर। मुफ्ती साहब सां मिलियासीं, ॿिया बि मिलण वारा खोड़ हा। तमाम मुहब्बत सां मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह मिलिया। सभिनी खां फर्दन फर्दन हाल हवाल पुछियो। हमरा आया, कहवो चाहे सभिनी में तक़सीम कनि पिया। जेका कारी चाहे पब्लिक पीती, उहा ई चीफ मिनिस्टर साहब पीती। कोप भी सागा, चाहे भी सागी। अजीब मंजर हो। हिकिड़ो लालो पठान आयो, पर सफ़ा कावड़ में भरियो आहे। मुफ्ती साहब जे बरसां जे बीठो, बस ये पश्तो में शुरू थी वियो। पश्तो पाण खे अचे कान, ज़ुबान यारे मन पश्तो वमन पश्तो न मैदान। असां उन जे मुंहं खे तकियूं पिया, ॾाढियूं रड़ियूं पियो करे। मुफ्ती साहब उनखे पश्तो में चए पियो त थोरो डरो थी वे। जी मां न वेहंदुसि। हीअं सम्झूं पिया त मुफ्ती साहब चएसि थो वे बाबा, थोरो थधो थी। वो इनकार करे पियो। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह टेलीफोन खई, टेलीफोन कई। टेलीफोन ते भी मुफ्ती साहब पश्तो ॻाल्हाए। ॾिठोसीं त कुछ ठरियो हमरा। वरी थोड़ी देर खां पोइ मुफ्ती साहब टेलीफोन खां फारिग थिया, उनखे का चिट लिखी ॾिनो। पोइ वेठो, पोइ चांहि पीतई, पोइ खिलंदो वापसि थी वियो। असां हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ कयोसीं, साईं छा मसलो? हुज़ाब फरमायो त इहो टांगो हलाईंदो आहे। वञे पियो रस्ते सां, पोयां का एसपी साहब जी गाॾी अचे पई। उन्हनि खे हारन बारन ॾिना, हिन खे रस्तो परे थियण जो हुयो कोन। साहब वड़ाई लही, हिन खे ॿ टे मोचड़ाई। एसपी साहब जी दाह खणी आयो त मां सां ज़्यादती थी आहे, मां सां इंसाफ़ थिए। टांगे वारे सां ज़्यादती थी आहे, टांगे वारो दाह खणी आयो आहे वज़ीर आला वटि। चए पोइ तव्हां छा कयो? फरमायूं त मां उन एसपी खे सस्पेंड करे छॾियो ऐं हिनखे चिठी लिखी ॾिनमि त बाबा हिन जी पारत आहे, हिनखे तंग न कयो। असां चाहियूं था त सभिनी सूबनि में अहिड़ा चीफ मिनिस्टर थियनि। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, सर बकफ सर बुलंद। सियासत में दीनदारी ऐं शराफत के मुतारिफ कराइण वारी जमीयत उलमा इस्लाम। मुखे याद आहे मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जन चीफ चरहा मुख्तसर दौरे ते हिते तशरीफ फरमा थिया। चीफ मिनिस्टर उन ज़माने में ट्रेन में हिकिड़ी मुस्तकिल बोगी मिलंदी हुई। उन ज़माने में घणो करे चीफ मिनिस्टर जेके हा उहे ट्रेन जे बोगियुनि में सफ़र कंदा हुआ। हाणे त इहो तसव्वुर ख़त्म थी वियो। वो सभु जन हिते आया, वो बोगी वही हेॾे लोको शेड में। मुफ्ती साहब प्रोग्राम करे मोटी आया, वरी ट्रेन ते ही वापसी ही। मुफ्ती साहब सैलून चवंदा उनखे। उन रेल जे दॿे खे जेको चीफ मिनिस्टर जो दॿो हो उहो अञा ताईं कोन पहुतो। मुफ्ती साहब जन इते सखर स्टेशन ते मथे प्लेटफॉर्म ते जाए निमाज़ ठहियल हुई, तॾा पियल हा। मुखे याद आहे मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह तॾे ते लेटिया ऐं सिर पंहिंजे मथे जे हेठां ॾिनो विहाणे जे तौर ते। उन सिर ते रुमाल रखी मुफ्ती साहब जन लेटी पिया ते रखी पियो हां ये थोड़ो लेटां थो। अहिड़ो चीफ मिनिस्टर मुखे ॾेखारियो जेको तॾे ते आराम थो करे, पंहिंजे सिर थो रखे। उलाइक आबाई फजइनी बिमिस्लिहिम। असां जेठियाए जा साथी मौजूद हुयासीं। मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह साथियुनि खे चयो त इन्हनि सभिनी कारकुननि खे चांहि पियारियो। उते स्टेशन चांहि दुकान थींदा आहिनि ऐं मूंखे यादि आहे त उन चांहि जा पैसा मुफ्ती साहब पंहिंजे खीसे मां अदा कया।
इन ज़माने का कुछ वक्त पो मखलूत हुकूमत में एमएमए जो मुख्तलिफ पार्टियों जड़े आयूं तो असांजो अकरम खान दुर्रानी सरहद सूबे जो चीफ मिनिस्टर थियो ऐं तकरीबन 5 साल जमीयत उलमा इस्लाम जो यो साथी अकरम खान दुर्रानी सरहद सूबे जो चीफ मिनिस्टर रहो उन खां पोइ एएनपी जी हुकूमत आई ऐं हाणे इमरान खान जे पार्टी जी हुकूमत आहे उते वञी सरहद सूबे जे माण्हुनि खां पुछो त ॿुधाईंदा त जमीयत उलमा इस्लाम जो साथी अकरम खान दुर्रानी जंहिं वक्त में चीफ मिनिस्टर हो उन वक्त सरहद सूबे में जेका खिदमत थी वो तारीख जो न विसरंदड़ बाब आहे हर लिहाज से असां चाहियूं था त सिंध में अहिड़े क़िस्म जी तब्दीली अचे अमन कायम थी सके थो अगर हुकूमत सच्ची थे अमन कायम थी सके थो अगर इदारा सच्चा थियन अमन कायम थी सके थो अगर खान सरदार भोतार नवाब वडेरा सच्चा थियन अमन कायम थी सके थो अगर पुलिस सच्ची थे मां सेनेट में भी या तजवीज ॾिनी ही त असांजे सिंध में कबाइली झेड़ा उरूज ते ऐं हर साल असांजे सिंध में कबाइली झेड़नि में हज़ारे कूथर कुस्ती था वञनि हज़ारे अमड़ियुनि जूं छोलियूं ख़ाली थियूं वञनि असांजी सिंध में कबाइली झेड़नि जे सूरत में तमाम वॾी तबाही आयल आहे कबाइली झेड़नि ते कंट्रोल कयो मां खां पुछो वियो त तव्हांजी तजवीज़ कहिड़ी आहे मां चयो जंहिं इलाके में झेड़ो थिए थो जिन कबीलनि जा माण्हू विढ़नि था ऐं हिक ॿिए खे मारनि था उन्हनि कबीलनि जे सरदारनि खे घुरायो नवाबनि खे घुरायो खाननि खे घुरायो उन्हनि कबीलनि जे फौतारनि खे घुरायो उन्हनि कबीलनि जे चङनि मुड़सनि खे घुरायो उन्हनि कबीलनि जे वडेरनि खे घुरायो ऐं उन्हनि खे टाइम पीरियड ॾियो त हेतिरे वक़्त में पंहिंजनि कबीलनि में सुलह कयो न त तव्हांखे टंगीदासीं 10 ॾींहनि जो टाइम ॾियो 15 ॾींहनि जो टाइम ॾियो 20 ॾींहनि जो टाइम ॾियो उहे पाण ई सुलह जी कोशिश करे कबीलाई झेड़ा खत्म कराए सघनि था ऐं जेकॾहिं न थिए ईअं त तव्हां उन्हनि भोतारनि सरदारनि खाननि ऐं नवाबनि खे टंगियो ऐं उन इलाके जे इंतिज़ामी ऑफिसरनि खे टंगियो खुद ब खुद अमन थी वेंदो अमन काॾा थे जॾहिं उहे सरदार उहे खान ऐं नवाब जिन जा हथ ग़रीबनि जे रत में ॿुॾल आहिनि टिकेटूं उन्हनि खे थियूं मिलनि इलेक्शन में उहे था बीहनि ऐं उन्हनि खे खटरायो थो वञे उन्हनि जे मर्ज़ीअ ते हुकूमत हलाई थी वञे कबाइली झेड़नि में रुगो ग़रीबनि जा बच्चा छो था मरनि हारी था मरनि मज़दूर था मरनि मेहनत कश था मरनि रेड़ीअ वारा था मरनि इन्हनि खाननि सरदारनि भोतारनि नवाबनि जा पुट छो था मरनि हलंदड़ झेड़नि में सरदार साहब पाण थो ओचितो अची वञे त मुखालिफ धुर वारा माण्हू उनखे सलूट था कनि इन्हनि ते बम किरनि त पोइ इन्हनि खे ग़रीबनि जो अहसास थींदो असां जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां वचन था कयो जेकॾहिं अल्लाह ताला असांखे मौक़ो ॾिनो ऐं इंशाअल्लाह मौक़ो मिलंदो कहिड़ा कहिड़ा चओ था इंशाअल्लाह पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम सर बकफ सर बुलंद सर बकफ सर बुलंद नारे तकबीर भुख ऐं बेरोज़गारी जो खात्मो ऐं अमन अमान जो
जिहाद ही हुजण खपन। जी हाफिज साहब जन पंहिंजे खिताब में फरमायो, तरब थो फरमाए फल यअलम ज़ईद अल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। सूरह कुरैश में इन्हनि शयुनि खे वाज़िह कयो वियो त बुख रोटी जो ख़ात्मो ऐं अमन अमान जो क़याम ये हुक्मराननि जा बुनियादी फर्ज़ आहिनि। असां वटि नौकरियूं नीलाम को मूंखे ॿुधाए, को हिकिड़ो शख़्स उथी बीहे मूंखे ॿुधाए त मुंहिंजे पुट खे मेरिट ते बिना पैसनि जे नौकरी मिली आहे। सवाल ही पैदा नथो थिए। मेरिट मेरिट कुछ कोन्हे। असांजा एजेंट कहिड़ा थिया हा, असांजा जियाला कहिड़ा आहिनि। सियासी बुनियादनि ते हुननि पंहिंजूं तरजीहात तय कयूं आहिनि। बोलियूं लॻनि थियूं। कुछ वक्त अॻु में त पीपल्स पार्टी जी हिन हुकूमत में मुख़्तलिफ़ ज़िलनि में BA पास MA पास मुसलमाननि जा बच्चा भंगियुनि जी जाइ ते भर्ती कयूं। कम करणो कोन्हे, पैसा तव्हांखे मुफ्त में मिलंदा। जंहिं मुल्क में इंसाफ जे तकाज़ाउनि खे पूरो न कयो वञे उते अमन क़याम मुमकिन ही कोन्हे। भला भला ईमानदार पुलिस अफसर असां वटि मौजूद आहिनि, लेकिन कंहिं बि ईमानदार अफसर खे कंहिं चङी जगह ते फिट करण जे लाइ तैयार कोन्हनि। अक्सर जाइन ते तव्हांखे करप्ट ऑफिसर मिलंदा। असांजे मुल्क में थाना नीलाम थींदा आहिनि। थाननि जा नाला रखे दुबई थाणो, जिद्दो थाणो, अबू ज़हबी थाणो। का ट्रांसफर पोस्टिंग बगैर पैसनि जे कोन थी थिए। जेके माण्हू लखे रुपया रुश्वत ॾेई का कुर्सी था वठनि त उहे अमुन कोन कंदा, उहे किरोड़े कमाईंदा। असां हिन पैगाम अमन कन्वेंशन जे हवाले सां, पैगाम अमन कॉन्फ्रेंस जे हवाले सां सखर वासियो अव्हांखे गुज़ारिश करण आया आहियूं त तव्हां दर दर वञो ऐं घर घर वञो ऐं माण्हुनि ताईं इहो पैगाम पहुचायो त तव्हां हमेशा पंहिंजनि पेरनि ते कुहाड़ा आया आहिनि। बकरियुनि जे धण जो धनार जेकॾहिं बघड़ थींदो तो वो बकरियुनि जो ख़ैर कौन है। ऐं असांजा हुक्मरान एॾा अखि जा पक्का आहिनि जो शर्म हया जे नाले जी का शइ इन्हनि वटि आहे ई कान्हे। या बेहयाई तेरा आसरा। एॾा ॿधा कूड़ था हणनि। आप साहब थर जी ॻाल्हि कई। साईं काइम अली शाह साहब फरमाए थो त थर में कुछ कोन्हे, बकवास आहे। थर जूं मायूं अस्पताल में नथियूं अचनि, व्यम अस्पताल में नथियूं कराइनि। दायूं दायूं पढ़ियल आहिनि। वो डिलीवरी वारे वक्त में दाइन खां ग़लतियूं थियनि थियूं, इन जे करे ॿार मरनि था। ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं हालांकि रिपोर्ट इहा आई आहे त घणे क़दुरु जेके ॿार मरी विया आहिनि उते उहे 8 सालनि जा, 10 सालनि जा, 12 सालनि जा ॿार वधीक आहिनि। हाणे साईं काइम अली शाह साहब को केरु पुछे त थर जो ॿार 12 सालनि जी उमिरि में पैदा थींदो आहे छा? हिकिड़ी जाइ ते साईं काइम अली शाह साहब खे चऊं साईं अटो महांगो थी वियो, मानी महांगी थी वई आहे, असां ग़रीब माण्हू पूरत नथी पए कि वो मानी न खाओ, डबल रोटी खाओ।
खाईंदो। जिंदगी मौत इन्हनि जे हथनि में कोन्हे, जिंदगी मौत हिकिड़े अल्लाह जे हथनि में। अल्लाह ते भरोसो कयो, अल्लाह ते तवक्कल कयो, जुरत रिद्दा न पैदा कयो। जेकरे सिंध जा मुसलमान हिम्मत कन, सिंध जा माण्हू हिम्मत कन, मखसूरत आलिमन सबोरन के गुजारिश कयां थो, मस्जिदन जा खतीब ऐं इमाम उन्हनि खे गुजारिश कयां थो, मदरसन जा उस्ताद उन्हनि खे गुजारिश कयां थो, ऐं उहे माण्हू जेके बज़ाहिर मौलवी न आहिनि पर उन्हनि जे दिलनि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आ, उन्हनि खे गुजारिश करियां थो त अमन अमान जे क़याम जे लाइ तव्हां पंहिंजो किरदार अदा कयो। इहे निकिरी वञो झरझन जीअं सैयद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म ते हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा झरझन निकिरी विया। दुनिया जो को खितो अहिड़ो कोन्हे जिते तव्हां खे कंहिं सहाबी सगोरे जी क़बर न मिले। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह, मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त तहां को अल्लाह सां इहो न पुछंदो त तहां पंहिंजे मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ छो न करायो, तहां को अल्लाह सां इहो न पुछंदो। हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह फरमाईंदा हा पर इहो रब करीम तहां खां ज़रूर पुछंदो त तहां इस्लाम जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ मेहनत केतिरी कई। नतीजा असांजे हथनि में न आहिनि। अल्लाह सी पंहिंजे हबीब खे फरमायो इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। ए मुंहिंजा महबूब तुंहिंजो कम बि इहो आहे त तूं माण्हुनि खे ॿुधाए ये जन्नत आहे, हे जहन्नम आहे, ही हिदायत आहे, ही ज़लालत आहे, ही कामयाबी आहे, हे नाकामी आहे। बाक़ी हिदायत कयां या न कयां अल्लाह तो फरमाए यो मुंहिंजो कम। माली दा कम पानी देना, मशकियां भर भर लावे, मालिक दा कम बूटे लावणे लावा नवे। मजदूरन जा ब किस्म थींदा आहिनि। हिकिड़ो मजदूर पीड़ीअ वारो रोज वेंदो पीड़ीअ ते, हर इलाके में मजदूरन जूं पीड़ियूं हूंदियूं आहिनि। माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे त सुबुह जो सवेरे हिते मिस्त्री मजदूर ईंदा आहिनि। हिकु पीड़ीअ वारो उनखे मजदूरी लॻंदी त ॿ पैसा कमाईंदो, मजदूरी न लॻी त वीचारो ख़ाली हथ वापसि वेंदो। ऐं ॿिया मजदूर उहे आहिनि जिन जो कंपनी सां मुआहिदो थियल हूंदो आहे या ठेकेदार सां ॿोली थियल हूंदी आहे। वो कम हुजे या न हुजे उनखे कंपनी वारा पैसा भरे ॾींदा, उनखे ठेकेदार मजदूरी भरे ॾींदो। मां दोस्तनि खे चवंदो हां असां पीड़ीअ वारा मजदूर न आहियूं, असांजो एग्रीमेंट थियल आहे, दस्तावेज़ थियल आहे। असांखे माण्हुनि खे पैगाम पहुचाइणो आहे, महिनत करणी आहे। नतीजो निकिरे या न निकिरे असांजी मजदूरी अल्लाह वटि खरी आहे। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत मौलाना फजलुर रहमान सर बकफ सर बुलंद। नारे तकबीर। तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांखे अल्लाह ताला हिकिड़ी अज़ीम जमात नसीब कई आहे। चारई तरफ़ दुश्मन दोड़ा खोलियूं वेठा आहिनि। सभिनी जूं नज़रूं तो इस्लाम जे साथियुनि ते आहिनि। लेकिन तव्हांखे लख मुबारकूं हुजनि जो अल्लाह जी मेहरबानी सां अल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे बुजुर्गनि जी हिफ़ाज़त कई। सॼे मुल्क जे सियासतदाननि जी तारीख़ खोलियो, रिकॉर्ड खोल रहा चङा भला हसीन चेहरा तव्हांजे साम्हूं पथरा थी ईंदा जिन लखनि ऐं करोड़नि जा कर्ज़ा वठी माफ़ कराया ऐं सरकारी पैसे खे पंहिंजे पीउ ॾाॾे जी जागीर समझो। अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जा काफ़ी साथी
मुख्तलिफ मौक़िन ते चूंड जी असेंबली जे ऐवाननि में पहुता आहिनि, वज़ीर भी रहिया आहिनि, पार्लियामेंट जा मेंबर भी रहिया आहिनि, पर पाकिस्तान जे ठहण खां वठी अॼु ताईं जमीयत उलमा इस्लाम जे कंहिं बि साथीअ कंहिं बैंक खां या मालियाती इदारे खां कर्ज वठी माफ़ नाहे करे। यो क्रेडिट जमीयत उलमा इस्लाम के भी लो। कराची जंगल अमनी के हवाले से सुप्रीम कोर्ट में केस हलियो। सुप्रीम कोर्ट जे जजन जजमेंट में लिखियो, सबनी पार्टियुनि जा नाला लिखियो, वॾियूं वॾियूं पार्टियूं, नंढियूं नंढियूं मजहबी सियासी पार्टियूं, तो ये सब दहशतगर्दी में मुलव्वस आहिनि। या वाहिद जमीयत उलमा इस्लाम ही जंहिंजो नालो उन बदअमनी कोन्हे ऐं हुननि खे चवणो पियो त जमीयत उलमा इस्लाम जो को बि कारकुन दहशतगर्दी में मुलव्वस कोन्हे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। असां बाहि लगाई कान्हे, बाहि विसाई आहे हमेशा। असां बाहि लगाई कान्हे, असां हमेशा बाहि विसाई आहे। अॼु मां सखर जे हिन अज़ीम शान पुरविकार कीदुल मिसाल पैगाम अमन कॉन्फ्रेंस जे प्लेटफॉर्म तां अवां खे अर्ज़ करियां थो त जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते अची करे माण्हुनि ताईं हक़ ऐं सच जे पैगाम पहुचाइण जे लाइ काइदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे हथनि ते बैचत करे पंहिंजो किरदार अदा कयो। असां हिन धरती ते उहो निज़ाम नाफ़िज़ करण चाहियूं था जेको मदीना मुनव्वरा में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण नाफ़िज़ कयो। असां निज़ाम मुस्तफ़ा घुरऊं था, असां शरीयत जी बालादस्ती घुरऊं था, असां हज़रात खुलाफाए राशिदीन वारो निज़ाम चाहियूं था। जनाब सिद्दीक़ अकबर, जनाब फारूक आज़म, जनाब उस्मान ज़िन्नूरैन, जनाब अली के मुर्तज़ा रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन जिन खुतूत का निज़ाम हलायो हो, असां हिते उहो निज़ाम नाफ़िज़ करण चाहियूं था। हिम्मत खपे। हिन वक्त माण्हू सभिनी पार्टियुनि मां बेज़ार थी चुका आहिनि। सब वॾियूं वॾियूं पार्टियूं इन्हनि खे सभिनी आज़मायो आहे। जाने वञो करप्शन जा अंबार तव्हांखे नज़र ईंदा। इन फितने ऐं फसाद वारे ज़माने में अचो त गॾिजी करे अमन जे क़याम जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयूं। ऐं मां इन ॻाल्हि खे बि वाज़े कंदो हलां, इस्लाम में जेके असांखे तालीमात मिलन थियूं, इस्लामी तालीमात के नतीजे में यह गाल बिल्कुल पथरी थी सामू थी अचे तो कह भी मुसलमान जे मुल्क में जेकॾहिं के गैर मुस्लिम रहन था, हिंदू रहन था या मिनोरिटीज का ॿिया के माण्हू रहन था, तो उनके जिम्मी चइबो शरीयत के इस्तिलाह में। जिम्मी जो मतलब छा है तो मुसलमानन जे मुल्कन में रहने वाला गैर मुस्लिम उन्हनि जी जान, माल, इज्जत ऐं आबरू जो तहफ़्फ़ुज़ मुस्लिम की जिम्मेदारी। असां अक़लियतुनि सां भी वाइदो था कयूं त जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम खे मौक़ो मिलियो, जीअं असां कलमे वारनि जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं, तीअं अक़लियतुनि जो भी तहफ़्फ़ुज़ कंदासीं। ऐं हाणे ख़ैबर पख्तूनख्वा में असांजी अक़लियत की विंग ठीक ठाक नमूने कम कर रही है। बलोचिस्तान में असांजी अक़लियत की विंग फ़आल है। जरूरत है तो हाणे सिंध में भी अक़लियती विंग के मजबूत ऐं मुस्तहकम कयो। ये कम तरह थींदा जॾहिं असां हजरत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जी उन तकरीर ते गौर कंदासीं। हिन बर्रे सगीर में हक़
बैयत कई हज़रत हिंद रहमतुल्लाह हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जॾहिं गिरफ्तार थियो ऐं अवां खे ख़बर आहे त शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह खे पाक खां गिरफ्तार कयो उन ज़माने में उतां जो गवर्नर अंग्रेज़नि सां ॿधिजी वियो शेखुल हज़रत सैयद हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह हज़रत शेखुल हिंद सां ख़िदमत में गॾु हुया उहे भी हज़रत शेखुल हिंद सां गॾु गिरफ्तार थिया उतां उन्हनि खे कारे पाणी वठी विया माल्टा जे जज़ीरे में ऐं उन्हनि ते वहशियानो तशद्दुद कयो अंग्रेज़नि जॾहिं उन्हनि खे आज़ाद कयो वियो बहरी बेड़े जे ज़रिए उन्हनि खे बंबई आंदो वियो सी पोर्ट ते बंदरगाह ते हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह इन मौके ते जेका पहिरीं तकरीर बंबई जे सी पोर्ट ते उन तकरीर जो खुलासो इहो हो हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो तमा जेल जे कारन कोठड़िन में मुसलमानन खे ही बर्बादी जे सबबन ते गौर कयो तसा मुसलमानन जे तबाही बर्बादी जा वॾा सबब कहिड़ा आहिनि हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो मां इन नतीजे ते पहुतुसि त असां मुसलमानन जे तबाही ऐं बर्बादी जा वॾा सबब ॿ आहिनि हिकु मुसलमानन जा पाण में झेड़ा असां टुकड़नि टुकड़नि में तक़सीम थी विया आहियूं दुश्मन मुत्तहिद थींदो थो वञे ऐं मुसलमान टुकड़नि टुकड़नि में तक़सीम थींदा था वञनि हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह असां जे तबाही ऐं बर्बादी जा वॾा सबब हिकु मुसलमाननि जा पाण में झेड़ा ऐं ॿियो क़ुरान पाक खां दूरी असां क़ुरान कोन था पढ़ूं क़ुरान कोन था समझूं का ख़बर न है त अल्लाह जे क़ुरान में छा लिखियल आहे हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकॾहिं मुसलमान मुत्तहिद थी वञनि ऐं क़ुरान पाक सां पंहिंजे ताल्लुक खे मज़बूत कनि त हिकु दफ़ो ॿीहर उम्मत मुस्लिमा खे नशअत सानिया हासिल थी सघे थी शेखुल इस्लाम हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत तमा कोन करे सघियो पर हज़रत मदनी जे बचड़नि जी ज़ियारत थी हज़रत असद मदनी रहमतुल्लाह अलैह काफ़ी दफ़ा असां उन्हनि जा मेहमान थियासीं दिल्ली में हाणे त उहे बि अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि हाणे हज़रत अरशद मदनी साहब जना आहिनि जेके क़यादत कनि था ऐं हज़रत असद मदनी जा फर्ज़ंद आहिनि मौलाना साहब जेके क़यादत कनि था पर हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह जेको कारे पाणी में माल्टा जे जज़ीरे में हज़रत शेखुल हिंद सां गॾु हो उन जी ज़ियारत अल्लाह नसीब कई असां वियासीं हाणे त उहे बि फोत थी विया आहिनि पुरानी ॻाल्हि आहे हज़रत मौलाना उज़ैर गुल रहमतुल्लाह अलैह जे ॻोठ में वियासीं ख़ैबर पख्तूनख्वा में बिल्कुल ज़ईफ थी विया था साहिब फिराशा नजर भी तकरीबन खत्म थी चुकी ही इंतहाई ज़ईफ हा पर हुननि जो होश हवा सालिम हो असां बुजुर्गनि जी ज़ियारत कई उन्हनि खां दुआऊं करायूं ऐं जॾहिं असां हज़रत मौलाना उज़ैर गुल साहब के अर्ज़ कयोसीं त सिका नसीहत कयो त हज़रत उज़ैर गुल साहब असांखे उहा ई नसीहत कई जेका बंबई जे सी पोर्ट ते हज़रत शेखुल हिंद सभिनी खे नसीहत ए फूट तूने अक्सर कौमों को खा के छोड़ा फूट तूने अक्सर कौमों को खा के छोड़ा जिस घर से सर उठाया उसको मिटा के छोड़ा ऐं आखिर में इहा ॻाल्हि चवणु चाहियां थो त हाणे अमरीकी साम्राज पंहिंजूं पॉलिसियूं तब्दील करे पियो इहा ॻाल्हि मुंहिंजी बगोश होश ॿुधो ऐं गौर सां ॿुधो महसूस थी रहियो आहे त आज इस्लाम दुश्मन कुव्वतूं पंहिंजे पॉलिसियुनि खे तब्दील करे रहियूं आहिनि छो त उन्हनि जो ज़ुल्मनि जे करे हाणे उन्हनि जो नालो गार बणिजी चुको जेके बराह रास्त ज़्यादतियूं थियूं मुसलमाननि ते पुठिते न वञो हाणे हिन 10-15 सालनि में दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ित्तनि में
अमेरिका वारन असांजा लखें बेगुनाह मुसलमान मारिया आहिनि। इराक में लखें बेगुनाह मुसलमाननि जे कत्ल जी जिम्मेदारी बराह रास्त अमेरिका ते आई थे थी। अफगानिस्तान लखें मुजाहिदन जे कत्ल जी जिम्मेदारी बराह रास्त अमेरिका ते आई थे थी। जेको कुछ लीबिया में थे पियो, यमन में थे पियो, कोसोवो में पियो, कश्मीर में थे पियो, चचीनिया में थे पियो, बर्मा में थे पियो, बोस्निया में थे पियो, शाम में थे पियो, मिस्र में थे पियो, इन्हनि सभिनी ज़ुल्मनि जूं रस्सियूं ऐं इहे सभु पेरा इन्हनि जे घरनि में था वञनि। असां वचन था कयूं पंहिंजे रब सां, जेकॾहिं अल्लाह असां मुसलमाननि खे मौक़ो ॾिनो त असां इस्लाम जे इन्हनि दुश्मननि सां पलांद कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे चओ इंशाअल्लाह। अमेरिका खां डिॼण जी काई ज़रूरत कान्हे। जीअं रूसी साम्राज्य खे मुंहिंजे परवरदिगार तबाह कयो, इंशाअल्लाह अमेरिकी साम्राज्य भी ईअं तबाह थींदो इंशाअल्लाह। मुजाहिदन वांगुर बुलंद आवाज़े सां इंशाअल्लाह अमेरिका जा तरा कढंदासीं। जॾहिं असां अमेरिका जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहियूं त के नौजवान असां ते खिलंदा आहिनि, मज़ाक़ूं कंदा आहिनि, मुल्हनि जो मथो ख़राब थियो आहे, अमेरिका सुपर पावर आहे, हे मुल्ला अमेरिका के छा कंदा, हे ख़ैरात जे टुकड़नि ते पलियल। फॉर यूर काइंड इंफॉर्मेशन, कल्ह ताईं सोवियत यूनियन भी सुपर पावर हो। जेको मुंहिंजो अल्लाह सोवियत यूनियन जहिड़े सूबे दफ़ा दफ़ा कराए सघे थो, उहो मुंहिंजो रब अमेरिका जा बि टुकड़ा टुकड़ा कराए सघे थो। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? कल्ह ताईं रूस हीरो हो, अॼु ज़ीरो। कल्ह ताईं सुपर पावर हो, अॼु सिफर पावर आहे। तोखे ख़बर हुजणु खपे त रूस जो सिर बि मुल्हनि क्यों हो, मरी वियो। रूस जो सिर बि मुल्हनि क्यों हो, अमेरिका जो सिर बि मुल्ला खणंदा। जुरत सां चओ इंशाअल्लाह, हिम्मत सां, दिलेरी सां, बहादुरी सां। तुझे सूटेलन बूटेलन को अमेरिका वाला कौन था डिजन, तुझे पैंट शर्ट वारों को साहब न्यूयॉर्क को वने तो उनके थुक बि नथा हणन। ये पंहिंजो पुट आहे, मोहन रवि असां जहिड़ा अथसि, शरण को ॾाढ़ी वारो वञे, सॼो एयरपोर्ट थरथिले में आहे। वाह मुल्ला तुंहिंजो रोब, सदके वञा तुंहिंजे मथां। माण्हुनि पढ़ा पियो अमेरिका जे थिंक टैंक जे हिकिड़े हमराह जी कारगुज़ारी जी रिपोर्ट, रिसर्च लेटर जेको कंहिं किताब में छपियो। थिंक टैंक अमेरिका जी थिंक माना वॾा वॾा वागू जेके पॉलिसियूं ठाहींदा आहिनि। थिंक टैंक जे हिकिड़े हमराह जी कारगुज़ारी जी रिपोर्ट पढ़ा पियो, जी असां सैटेलाइट जे ज़रिए सॼी दुनिया जे मदरसनि जा फोटो कढिया आहिनि। हाणे बि मथे सैटेलाइट हूंदा, काथे तव्हांजे जलसे खे बि ॾिसंदा हूंदा, सैटेलाइट नज़र नथा अचनि, तव्हांजूं रड़ियूं बराह रास्त ॿुधंदा हूंदा। अल्लाह जो कसम, जीअं त असां ॾिठो आहे मदरसनि जा फोटो कढिया आहिनि। असां घणो करे मदरसनि में तालिब जॾहिं पढ़ंदा आहिनि त पोइ झूटींदा आहिनि। जी असां ॾाढी तहक़ीक़ात कईसीं त झूठनि छो था, हिक ॿिए खां पुछनि पिया हे झूठनि छो था, जी सबक़ पको था कनि, जी पोइ ईअं वेही पढ़नि झूठनि छो था। कंहिं छा चयो, कंहिं जेको वॾो वॾो उन्हनि जो सरबराह हो थिंक टैंक जो, तुंहिंजो वॾो रोब आहे, तोखे पंहिंजो रोब जी ख़बर ई कान्हे। ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी, लठ फेरे त ॾिस नांग नोड़ी अथी, कंध पकड़े त ॾिस शींह बकरी अथी, हथ बोड़े त ॾिस बाहि पाणी। हाणे अमेरिका वारा पंहिंजूं पॉलिसियूं तब्दील पिया कनि, छो त डायरेक्ट एक्शन्स जे नतीजे में अमेरिका जो नालो कार बणिजी चुको। नंढा नंढा मासूम ॿार बि चवनि था अमेरिका ते लानत, अमेरिका ते लानत। तव्हां न चओ त न चओ। नारे तकबीर, बैनुल अक़वामी दहशतगर्द अमेरिका ते, बैनुल अक़वामी दहशतगर्द अमेरिका
लाशो मरी वियो। नया पाकिस्तान, नया पाकिस्तान, नया पाकिस्तान, सदके तुझे मुहां रंता। जेकॾहिं कंहिंखे अकुल हुजे त ॻाल्हियूं त बिल्कुलु ज़ाहिर आहिनि। अब ॻाल्हायो छो था? मारे फुल कंसंट्रेशन, तवज्जो खपे तव्हांजो। कीप साइलेंस। नया पाकिस्तान, नया पाकिस्तान, यो नओं पाकिस्तान आहे जंहिंमें छोरियूं छोरा गॾु नचनि। ॻाल्हि बिल्कुलु शफ 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 छाजी आहे, शफ तालू। ॻाल्हि सिधी कयो। कंहिंखे तकलीफ़ थिए थी त भली थिएसि। यहूदियुनि के पैसनि ते अॼु इमरान खान हिते बेपर्दगी खे आम करे, मोहम्मदी तहज़ीब खे खत्म करे, इस्लामिक कल्चर खे खत्म करे, हिते यूरोपियन कल्चर खे मुसलत करण थो चाहे। मां इमरान खान खे ॿुधाइण थो चाहियां, जैसी ताईं मुंहिंजे जवाब जो हिकु बि कारकुन हिन धरती ते ज़िंदह ऐं हिकु बि ग़ैरतमंद मुसलमान हिन मुल्क में मौजूद आहे, तुंहिंजा ख़्वाब शर्मिंदा ताबीर थियण न ॾींदासीं। चाहे तो त बेग़ैरती वधे, धारिया मर्द धारियूं छोकिरियूं गॾु नचनि। इहो नओं पाकिस्तान। शर्म इनको मगर नहीं आती। इमरान खान तोखे यहूदन जे नौकरनि ते नाज़ आहे, असांखे पाक मोहम्मद जे ग़ुलामी ते नाज़ आहे। तो हिते यूरोपियन कल्चर नाफ़िज़ करण थो चाहे, असां हिते मुहम्मदी शरीयत खे नाफ़िज़ कंदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो? असां त हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब के बार बार दरखास्त कई से असांखे इजाज़त ॾियो। जेकॾहिं इदारा इनखे लगाम नथा ॾियनि त पोइ गैरतमंद मुसलमान इनखे ख़ुदि लगाम ॾींदा। मां शिकायत कयो इदारनि खां। चवनि था न ताहिरुल कादरी हुजे या इमरान, उहो त हलियो वियो हाणे। जी 2 अरब वतई, 2 अरब वतई। हाणे साईंजन जी तबीयत ठीक न आहे, साईंजन खे दिल जी तकलीफ़ थी पई आहे। तकरीरूं तो ॿुधो न सी हमरा जूं। अल्लाह वो हिकु ॾींहुं हीअं खणी आयो जी मैं कफन साथ लाया हूं, मैं कफन साथ लाया हूं, वापस नहीं जाऊंगा, बस शहादत के लिए तैयार होके आया हूं, पहली गोली बैठाऊंगा और अगर मैं शहीद हो जाऊं तो मुझे लाहौर न ले जाना, पार्लियामेंट हाउस के सामने यहीं मुझे दफन करना। साईंजन निकता, साईंजन जा मुरीद भी निकता, मुरीदियाणियूं भी निकतियूं। उनको सा कम न थो थे न, या अल्लाह तू मोमिनन को वधा, बाकी मोमिन आपे वधसिन। यार गाल दिल जी कपी। हाँ निकता और पुलिस वारन को गलती थी हुई, आंसू के साबटे खणी शेल उछलियो। साईंजन जो भगा त 3 ॾींहं कंटेनर में निकता। वाह जवान जा पुट। चवंदा शेखुल इस्लाम आ, शेखुल इस्लाम के या खबर काने त शहीद के कफन ॾिबो ई कोन्हे। पुछो इन्हनि बुजुर्गनि खां, आलिमनि खां पुछो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं को माण्हू अल्लाह जे नाले ते पंहिंजी जान खे कुर्बान करे, उनखे ॿियो कफन न ॾियो। उन्हनि कपड़नि सां जिन में उन शहादत जो जाम नोश कयो आहे, उन्हनि कपड़नि सां उनखे दफन कयो। मदीने जे वीर फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा त उन्हनि जे जिस्मनि मां ऐं कपड़नि मां ताज़ो रत टिमंदो। मदीने जे वीर फरमायो, लौनुहु लौनु दमिन व रीहुहु रीहु मिस्किन। आहे को सुभान अल्लाह चवण वारो? हुजूर साईं फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं शहीद उथंदा, उन्हनि जे कपड़नि ऐं जिस्मनि मां ताज़ो रत टिमंदो। रत जो रंग त रत जहिड़ो हूंदो, पर उन रत में खुशबू मुश्क अंबर खां वधीक।
के लिखियो आहे त साईं शर बडाणी तकरार जे हवाले सां भी तव्हां कुछ कोशिश कयो। असां अॼु भी कुछ बुजुर्गन खे घुरायो हो कबीलाई झेड़न जे हवाले सां त काथे असां पंहिंजी मेहनत कयूं कोशिश कयूं झड़ींदड़ धुरन ॾे वञूं ऐं उन लिस्ट में शर बडाणी तकरार शामिल आहे। इंशाअल्लाह जेको असांजो वस पुजंदो ज़रूर कंदासीं। मार्च पे कयुम असां मौलाना जन खे अर्ज़ कयोसीं त साईं असांखे इजाज़त ॾियो त असां पंहिंजनि कारकुननि खे इस्लामाबाद घुरायूं। माण्हू चवंदा साईं इमरान जे जलसे माण्हू ॾाढा था अचनि मुंहिंजो छोरियूं न अचनि पोइ छोरा अचनि तव्हां ॾिसां। चैलेंज थो कयां बिना मज़ाक ऐं बिना मश्करी जे मीडिया वारा गवाह आहिनि। इमरान छोरियूं न वठी जे जलसनि में पोइ मूंखे कराची जे इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जहिड़ो जलसो या सखर जे इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस जहिड़ो जलसो करे ॾेखारे त मां लीडर मञींदोमांसि। सवाल ही पैदा न थो थिए। इमरान जी ज़ियारत जे लाइ छोरा नथा वञनि छोरियुनि जी नूस ते था वञनि छड़नि जी ईद आहे। हा चवंदा अला करे हिते बि धरणो लॻे अहिड़ियूं अहिड़ियूं छोरियूं थियूं अचनि अलाए कॾहिं क्लिफ्टन मूं डिफेंस मां वठी तुंहिंजो पोढ़ाई जवान थी था वञनि। मानी आ ढो ते मोचड़ो आ घट। असां हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब के गुजारिश की असांखे इजाज़त ॾियो त असां हिननि मुजाहिदनि खे इस्लामाबाद अचण जी काल ॾियूं। जेकॾहिं बुजुर्गनि फ़ैसिलो कयो त कहिड़ा कहिड़ा जोधा जवान के चवनि था असां अल्लाह नारे तकबीर कायदे मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजलुर रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान जज़ाकुमुल्लाह। सिट डाउन वेही रहो। ऐं इन्हनि इदारनि जे माण्हुनि खे ॿुधाइण चाहियां थो जिन जे इशारनि ते ही नचे पियो त इस्लामाबाद जा रोड ऐं रस्ता हिननि मुजाहिदनि खे मापाए बि न सघंदा। कसम सां चवां थो पाकिस्तान जे चइनी सूबनि में असां नंढनि वॾनि मदरसनि में पढ़ण वारा तालिब बि 25 लखनि खां मथे आहिनि। सिर्फ़ तालिबनि जी ॻाल्हि थो कयां। ऐं जॾहिं पब्लिक निकिती ऐं मुजाहिद निकिता त इन्हनि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। एॾी बकवास थो करे बात ॿोली थो ॻाल्हाए। तूं लीडर आ तोखे ॿुॾी मरण कर। बकवास थो करे तूं हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब के खिलाफ गुत्था थो दे। अरे जालिम मां तोखे मौलाना जे पेशाब जे मर्द बि नथो समझा। ऐं इदारनि खे चवण थो चाहियां इन पंहिंजे पठो जे ज़ुबान खे लगाम ॾियो न त इनजी ज़ुबान गुद्दी खां छिके छॾींदासीं। आहे को इंशाअल्लाह चवण वारो जेकॾहिं असां जाहिद इस्लामाबाद पहुता तव्हांखे मोकल आहे घरनि खे मारींदो सीना ठाले तव्हांखे चवंदासीं इधर सितम कर हुनर आज़माए इधर सितम कर हुनर आज़माए तू तीर आज़मा हम जिगर आज़माए ज़ालिमो तव्हां जो गालियूं ख़त्म मुजाहिदन जा सीना ख़त्म कोन थींदा। असां शहादत ॾींदा आहियूं जीअं तव्हांखे शराब थो वणे असांखे शहादत वणंदी आहे। जेकॾहिं असांखे शहादत जो मौक़ो मिलियो त उहो ॾिहाड़ो असांजे लाइ ईद जो ॾिहाड़ो। तूं हिननि मुजाहिदनि खे सुञातो ई कोन्हे। गैरतमंद अबनि जी औलाद आहिनि। असां बेगैरत अबनि जी औलाद न आहियूं गैरतमंद अबनि जी औलाद हूं। असांजे अमड़नि असांखे बेगैरती जी थञ प्यारी कोन्हे। हे कंध कपजी त सघनि था पर इस्लाम जे दुश्मननि जे साम्हूं झुकी नथा सघनि। ॾाढियां चओ इंशाअल्लाह बुलंद आवाज़ सां शरीयत के निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ निज़ाम मुस्तफ़ा जे लाइ अमन और अमान के क़याम जे लाइ कुरान और सुन्नत जे बालादस्ती जे लाइ खिलाफत राशिदा जे निज़ाम जे इहया जे लाइ जेकॾहिं तव्हांखे जाननि जी कुर्बानी ॾियणी पई त ॾींदो। कहिड़ा कहिड़ा चवनि था इंशाअल्लाह नारे तकबीर कायदे जमीयत कदम बढ़ाओ कायदे सिंध कदम बढ़ाओ। यहूदन जे एजेंटन ते यूरोप नेटन ते अमेरिका जो जेको यार आहे अमेरिका जो
ईमान है। आए को सुभान अल्लाह चवण वारो। नबी की इज्जत और हुर्मत पे मरना ऐन ईमान है। सराय मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है। डराता है मुझे दारो रसन से क्या अरे नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना ऐन ईमान है। इदारन वारा चवन था इन्हनि खे आंसू गैस भी न हणो, इन्हनि खे ॿधो भी न, इन्हनि ते लाठी चार्ज भी न कयो, छो तव्हांजे चाचे जा पुट आहिनि, शहजादा आहिनि, असांजा तकलीफ़ थींदनि। मुज़ाकरात मुज़ाकरात, डायलॉग। अरे ज़ालिमो, जेकॾहिं चओ था त तशद्दुद करण जी इजाज़त न आहे तव्हांखे ऐं हुकूमत खे मना था कयो, त पोइ तव्हां कल्ह लाल मस्जिद जे नियाणियुनि जे मथां गोलियूं छो हलायो? ॿुधायो, लाल मस्जिद जो बेगुनाह नियाणियूं जिन कुरान हथनि में खणी शरीयत जे बालादस्ती जी ॻाल्हि कई, बाप माता नियाणियूं, हयादार नियाणियूं, तव्हां उन्हनि ते बमबारी, तव्हां उन्हनि खे बेगुनाह शहीद किया। हाणे ज़ालिमो तव्हांजा लाश बि वारसनि खे न ॾिना, उन्हनि बेगुनाह जे लाशनि ते केमिकल सारे लाश ॾाए तव्हां उहो सॼो मटीरियल गटरनि जे हवाले करे छॾियो। पोइ उते तव्हां डायलॉग जी ॻाल्हि छो न कई? सवात में तव्हां डायलॉग जी ॻाल्हि छो न कई? उते तव्हां हज़ारे मुसलमाननि खे मारियो, लखे मुसलमाननि खे तव्हां दरबदर कयो। अज कबाइली इलाकनि में ऑपरेशन छो था कयो? उते डायलॉग छो था कयो? ॻाल्हि सही सीधी आहे त हिननि हमराहनि जे पोयां के ॿियूं कुवतूं आहिनि। ॿार बि समझी सघे थो, पर इंशाअल्लाह इस्लाम जे दुश्मननि जा ख्वाब शर्मिंदा ताबीर न थींदा। चओ इंशाअल्लाह आवाज़ सां। जेकॾहिं बलोचिस्तान जा नौजवान पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात जे लाइ पार्लियामेंट हाउस जे साम्हूं धरणो हणनि हा, चौक ते नारो हणनि हा, त हिकु बि जहिड़ो न बचे। मां जेकॾहिं सिंध जे नौजवाननि खे वठी वञा हा ऐं मां सिंध जे जाइज़ हक़नि जे हासिलात जी ॻाल्हि कयां हा ऐं मां पार्लियामेंट हाउस जे साम्हूं इहो चवां हा त सिंध जा मादनी वसीला सिंध जे हवाले कयो। असांजो तेल, असांजी गैस, असांजा नेचुरल रिसोर्सेस, ये आलिम वेठा आहिनि, इहो मुतालबो शरीयत जे ख़िलाफ़ न आहे, शरीयत जे मुताबिक़ पंजाब जा वसीला पंजाब ते ख़र्च कयो, बलोचिस्तान जा वसीला बलोचिस्तान, खैबर पख्तूनख्वा जा वसीला खैबर पख्तूनख्वा ते ख़र्च कयो, सिंध जा वसीला सिंध ते ख़र्च कयो। ऐं तव्हांखे ख़बर हुजणु खपे सॼे पाकिस्तान जी जेका ऑयल प्रोडक्शन आहे, तेल जी पैदावार, 70% खां वधीक तेल सिंध मां थो निकिरे। सॼे पाकिस्तान जी जेका गैस प्रोडक्शन आहे, 70% खां वधीक गैस सिंध मां थी निकिरे। ऐं सखर वारो तव्हांखे ख़बर हुजणु खपे त सिंध मां निकिरंदड़ तेल ऐं गैस जी पर डे आमदनी माना हिकु ॾींहं जी किरोड़नि में, लखनि में न, किरोड़नि में। ऐं मां कसम सां चवां थो जेकॾहिं रुगो तेल ऐं गैस जी आमदनी सिंध ते ख़र्च थिए त सिंध में कोई माण्हू बेरोज़गार न रहंदो। को सिंधी माण्हू पेट जे जहन्नम खे भरण जे लाइ जिद्दे ऐं दुबई जा धिका न झलींदो, पर हे वागुन वांगुरु असांजे मादनी वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि। जेकॾहिं मां इहो नारो हणां हा त हिकु बि नौजवान जहिड़ो न छॾे। मां हिननि खे ॿुधाइणु चाहियां थो त हाणे सब्र जा पैमाना लबरेज़ थी चुका आहिनि ऐं इंशाअल्लाह असां हाणे इन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजा हक़ छिनी वठंदासीं। ॾाढियां चओ इंशाअल्लाह। इस्लाम हिन धरती जो मुक़द्दर आहे, जिन खे सुठो छॾे वञनि, यू कैन गो। ऐं कुझु हमराह वरी सेक्युलर सिंध, सेक्युलर सिंध, सेक्युलर सिंध, सेक्युलर नथा आणनि। दुश्मननि जे पैसनि ते पलजण वारो
तव्हांखे बि ॿुधाइण चाहियां थो सेक्युलर सिंध मंज़ूर न है। सिंध कल बि बाबुल इस्लाम हुई, अॼु बि बाबुल इस्लाम आहे ऐं क़यामत जे सुबुह ताईं सिंध बाबुल इस्लाम रहंदी। ऐं इंशाअल्लाह सिंध के एक दफो बीहर हकीकी माना उनमें बाबुल इस्लाम बढ़ाइण जे लाइ पंहिंजे मेहनतुनि खे तेज़ खां तेज़ तर कंदासीं। मां जेको चयुमि अल्लाह क़बूल फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।